टंडूजान मोहम्मद टेल आबादगार एसोसिएशन जे अॻवाननि पारां कोर्ट सगोरी में दाख़िल कयल पटिशन जो फ़ैसिलो 2024/8/12 ते आयो हो, जंहिं में कोर्ट इरिगेशन खाते खे हुकुम ॾिनो हो त टेलनि ताईं पाणी पहुचाए वञे, पर अमलो हुकुम ते अमल दरामद न करे सघियो। नतीजे में आबादगारनि ॿीहर कमिटमेंट ऑफ कोर्ट तहत कोर्ट जो दर खड़कायो। केस जी ॿुधणीअ दौरान इरिगेशन अमले रिपोर्ट ॾिनी त टेलनि जो पाणी पहुची वियो आहे, जंहिं ते कोर्ट हिकु हफ़्ते जो वक़्तु ॾेई आबादगारनि ऐं इरिगेशन खाते जे ऑफिसरनि खे गॾिजण टेलनि जो मुआइनो करण ऐं रिपोर्ट पेश करण जो हुकुम जारी कयो आहे। इन हवाले सां अॼु टंडो माइनर ऐं खटियाण माइनर जे आबादगारनि गॾिजी टेल आबादगार एसोसिएशन जे अॻवाननि सां गॾु मुआइनो कयो। इन मौक़े ते एसोसिएशन जे अॻवाननि मोहम्मद यूसुफ राजपूत, शम्स रमदान, न्याज़ मदार ऐं ॿियनि शिरकत कई। होॾां टंडो माइनर ऐं खटियाण माइनर जूं पोछड़ियूं सुकल नज़र आयूं, जंहिं सबबि आबादगार सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो। सदन चवणु हुयो त कोर्ट जे हुकुम बावजूदि STO इरिगेशन मुआइने में शामिल न थियो, जेको अदालती हुकुम जी खुलियल भञकड़ी आहे। आबादगारनि ख़बरदार कयो त जेकॾहिं पाणी न पहुतो त वधीक सख़्त कारणी ऐं एहतिजाजी क़दम खंया वेंदा। चंदा हफ़्ते में जेको शाखूं विज़िट करियो उन तरह आया आहियूं। हींअर असीं खटियाणी टेल ते बीठा आहियूं, जिते आबादगार बि उनजा FO जो चेयरमैन बीठो आहे। पोज़ीशन इहा लॻी पई आहे त शाखूं हुननि जे इरिगेशन जे तहत सभु असां कंटिन्यू करे छॾियूं, पर अभी पाण ॾिसो पियो त पाणी आहे कोन। उन लिहाज़ सां असीं हिते पुॻा आहियूं। ज़मीनदार बीठा आहिनि हिते। पाणी हींअर बरसाति में को माण्हुनि जो हिकिड़ो अधु वारो लॻो न, त पाणी जो ख़ैरु लॻो पियो आहे। हिते माण्हुनि जो फसल त आहिनि कोन। असां बि पिटिशनर आहियूं, साईं सां गॾु जेको कोर्ट में विया आहियूं। हाई कोर्ट जे जज जे चवण जे मुताबिक़ त पिटिशनर जेका आहिनि हू बि वञनि टेलनि ते ऐं हू पंहिंजी जेको रिकॉर्ड कराए वीडियो भरे पोइ असांखे ॾियनि त आया हीअ चवनि था त असांखे पाणी तव्हांखे ॾेई छॾियो आहे, असीं चऊं त पाणी कोन्हे टेलनि ते। त हाणे तव्हां ॾिसो था शाख बिल्कुलु सुकी पई आहे, एॾी बोड आहे, एॾो नारे में पाणी आहे। पोइ हिननि जी जेकी आहे हथरादू खोट करे माण्हुनि खे परेशान करे पाणी बंदि कयो पियो वञे आबादगारनि जो। तव्हां ज़ुल्म आहे। इहे असां पिटिशनर जे हवाले सां असां तव्हां वटि आयासीं ॾिसण जे लाइ। इहे ई असीं पेश मौक़ुफ़ कोर्ट में जमा कराईंदासीं इंशाअल्लाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।